ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चोटियारू खां आछड़े थर वेंदड़ रोड ते अंग्रेज़नि जे दौर जी ठहियल पुराणी नारा कैनाल वारी मोरी टुटल हुअण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली अकबर जुनेजो। वक्त जे हुक्मराननि खां ऐं सांगल ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया खां विसरी वियल हीअ टुटल मोरी चोटियारू खां अछड़े थर जे सवी ॻोठनि में रहंदड़ हज़ारी माण्हुनि खे पाण में ॻंढींदड़ अकेली मोरी आहे। हीअ मोरी चोटियारू शहर खां उतर तरफ़ अधु किलोमीटर परे पुराणे नारा कैनाल ते अंग्रेज़नि तमीर कराई हुई। अंग्रेज़नि जे दौरे हुकूमत खां पोइ अॼु ॾींहं ताईं हिन मोरीअ जी कंहिं बि सार नाहे लधी। हिन वक़्तु हिन मोरीअ जा पासा किरी पिया आहिनि ऐं मोरीअ जे विच में शगाफ पइजी चुका आहिनि, जंहिंजे करे कंहिं बि वक़्तु को वॾो हादसो थी सघे थो। हिन मोरीअ जे मसइले ते हितां जे मक़ामी ॻोठाणनि ऐं चोटियारू जे शहरियुनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हां ॾिसो भई ही मोरी जॻह असांजी 100 साल जी तक़रीबन अंग्रेज़नि जे दौर खां वठी ठहियल आहे। हिनखे उन खां पोइ हालत जॻह ॾिसो पिया तव्हां हिन जी ज़बून लॻी पई, हिन ते माल मता चंदा ऐं सवी ॻोठनि खे ही हिकिड़ी जॻह मोरी ॻंढींदी आहे, जंहिंमें तक़रीबन में आसपास जा सवी ॻोठ थींदा। उन खां अलावा अछड़ो थर जी पूरी अचु वञु जेका बि उहा हिन ई मोरी सां थिए थी। ऐं उन खां पोइ असां आला इख़्तियारनि खे चई एप्लीकेशनूं ॾेई बीह रहिया आहियूं, पर को बि हिन जी वारसी नथो करे ऐं मोरी नथी ठहे। रोड जेको आहे सॼो भॻो पियो आहे, पुरज़ा छो पियो आहे। ही मोरिया ही हाल ॾिसो, ही मोरिया ही हाल ॾिसो, हिते एक्सीडेंट थी विया, माण्हू को मरी वियो, सुभाणे केरु ज़िम्मेवार बि हूंदो। हिन मोरीअ खे केतिरो ई टाइम थियो आहे जेको माना टुटी पई आहे, को बि हिन जी मरमत न कराए पियो। ऐं असांजी इहा ई आहे त हुकूमत खे ही महिरबानी करे मोरी ठहिराई वञे, जीअं त हिते केतिरा ई हादसा थी चुका आहिनि। ऐं ही तव्हां पाण ई ॾिसी सघो था त हितां माल किरी पए थो, असां पाण किरी पवंदा आहियूं। हीअ जेकी मोरी आहे काफ़ी अरसे खां हिन मोरी जी हालत ख़राबु आहे। तव्हां ॾिसी था सघो मोरी में वॾा खॾा पइजी चुकिया आहिनि, हिन जी साइड में दीवारूं वग़ैरह का शइ कोन्हे। जेको आहे असांजो जेको माल छॾियल आहे अछड़े थर में, मिट माइट वग़ैरह उते वेठल आहिनि, असीं हिते अचूं वञूं था ऐं काफ़ी असांखे जेको आहे हिते परेशानी पेश अचे थी। आला अख़्तियारनि ऐं DC सांगड़ वग़ैरह खां असां अपील था कयूं बराए महिरबानी पुल जी मरम्मत कराए ॾिनी वञे, जीअं त मज़ीद नुक़सान खां बची सघिजे। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जुनेजो, आवाज़ TV न्यूज़ चोटियारू।